शिकारपुर ज़िले जो तालको खानपुर बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। शहर में जेतोणीकि टाउन कमेटी भी आहे ऐं उनखे बजट भी मिलंदी रहे थी, पर उन बावजूद रुगो मुलाज़िमनि जी पगार ऐं गाॾियुनि जे तेल ख़र्च में ई सा बजट ख़र्च ॾेखारी वञे थी। जंहिं करे खानपुर शहर जे मुख़्तलिफ़ मोहलनि लाड़क मोहल्ला, सूमरा, सेठार, सैयद, दाया, आज़ाद चौक, बलोच मोहल्ला, बुरड़ा मोहल्ला, मंगणहार, नुहाणी मोहल्ला, थाणो मोहल्लो, काज़मी मोहल्लो, लोहर मोहल्लो, कुरैशी मोहल्लो समेत शहर जे हर मोहल्ले जूं नालियूं टुटल आहिनि, जंहिं करे नालियुनि जो गंदो पाणी रोडनि रस्तनि ऐं घरनि में काहे पियो आहे। जिथे हिक तरफ़ इहा सूरत हाल आहे, उते ॿिए तरफ़ खानपुर शहर में पब्लिक हेल्थ खाते पारां पाणी जे निकाल लाइ लखें रुपयनि जी लागत सां डिस्पोज़ल ठाराया विया हुआ, जेके नाज़मी दौर में सभु डिस्पोज़ल तालके म्यूनिसिपल इंतज़ामिया हवाले कया विया, पर वॾी बदकिस्मती इहा आहे त हिन वक़्तु उहे चारई डिस्पोज़ल बंदि पियल आहिनि। खानपुर जेका आहे उहो काफ़ी अरसे खां करप्शन जी जेका आहे वड़ चढ़ियल आहे। हिते हिकु रुपए जो बि जेको आहे उहो कमु नाहे थियो। हथों अञा एंटी करप्शन वारनि जी हालत इहा आहे त उहे टाउन कॉमेडी जे पैसनि मां जेको आहे त पेट्रोल पंप ते तेल जूं गाॾियूं भराए करे वञनि था हलिया, ऐं उहे ख़ुदि जेके आहिनि त उन करप्शन में एंटी करप्शन ख़ुदि जेका आहे त उहा करप्शन में जेका आहे उहा असांजे हिन ज़िले में मुलविस आहे। ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं खां टाउन कमेटी वजूद में आई आहे ऐं हितां जे शहर चेयरमैन चूंडियो वियो आहे, त इन एतिरे अरसे में उन हिकिड़ी कार्नर जे माना हिकिड़ी मीटिंग जेका आहे तारीफ़ी मीटिंग कोठाई हुई। उन तारीफ़ी मीटिंग में असां सॼी जेका आहे त हुनखे डिटेल ॾिनीसीं शहर में कमकारनि जे हवाले सां, ऐं शहर जो जेको घिटियुनि जो, रस्तनि जो, लाइट जो, सेवरेज जो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, उन सॼे टॉपिकनि ते वेही करे ॻाल्हायोसीं ऐं मुतफ़िक़ तौरु उन ॻाल्हि खे सभिनी क़बूल कयो त वाह इहो रस्ता बि ठहणु खपनि, स्ट्रीट लाइट जो निज़ाम बि बहितर हुजणु खपे, ड्रेनेज जो निज़ाम बि बहितर हुजणु खपे, ऐं उन सां गॾु सिमत शाख जेका आहे उनखे बि जेको आहे त उहो सुठे तरीक़े सां पाणीअ निकाले सिलसिलो बि सुठो मैनेज कयो वञे, उन जी घाटी कराई वञे। पर इहे सभई जेके नुक़्ता असां तक़रीबन 14-15 नुक़्ता रखिया हुआसीं, अञा ताईं उन हिकु नुक़्ते ते बि जेको आहे उहो अमल न थियो आहे। अदारा जेके आहिनि या DC साहब वेही करे उन खां पुछा करे त बाबा हितां तरक़ियाती कम बजट जो तव्हांखे असां ॾिनी आहे त उहे तरक़ियाती कम तव्हां काथे काथे कराइनि, उनजी सारी डिटेल ऐं उनजी वज़ाहत जेका आहे कई वञे। जॾहिं त तक जे MNA आफ्ताब शाहबान मीराणी ऐं MPA मीर आबिद ख़ान भयो पारां सिरनि जा फ़र्श मंज़ूर कराया विया, जन ते कुझु मोहलनि में कमु जारी आहे ऐं काज़मी मोहल्ले तोड़े मंगणहार मोहल्ले में हलंदड़ तरक़ियाती कमु रोलड़े जो शिकार थी वियो आहे। जिथे खानपुर में अहिड़ा मसइला ऐं मुंझारा आहिनि, उते हिन शहर में बिजली तोड़े गैस जी अरिड़नि खां 20 कलाक लोड शेडिंग बि जारी आहे ऐं केतिरनि ई मोहलनि जा ट्रांसफार्मर पिणु ख़राबु पियल आहिनि, जिन खे ठहिराइण लाइ सेप्को अमलदार तोड़े चूंडियल नुमाइंदनि पारां कंहिं बि क़िस्म जो को किरदारु अदा न कयो वियो आहे। खानपुर जो वार्ड नंबर 8 आख़िरी मीराणी महल, हुन में आहे सेठार महल आहे, सैयद महल आहे, सुमरा महल आहे, अगाणी महल आहे या आराई महल आहे। इन्हनि जो अॼु खां 5-7 ॾींहं आहे ट्रांसफार्म सड़ियो पियो आहे, जेको हिन टाइम ताईं असांजे चूंडियल काउंसलर खे त ख़बर बि न आहे त ट्रांसफार्म जा घणा पायल आहिनि या सड़ियो आहे या सड़ियो ई न आहे। असां वारे महले में जेको आहे, असां वारे वार्ड में वधि में वधि गंदगी ऐं ड्रेनेज सिस्टम जेको बि आहे तमामु ख़राबु आहे। नालियूं ऐं रोड जा घिटियुनि में का सफ़ाईअ जो को अमल कोन्हे, ढुंढ ढेर लॻा पिया आहिनि। सभिनी खां पहिरीं असांजे शहर में वॾो जेको मसइलो आहे उहो आहे लोड शेडिंग। लोड शेडिंग 18 खां 20 कलाक जेको आहे थिए थी पई, गैर ऐलानी आहे, न को टाइम टेबल आहे, न को शेड्यूल आहे। ऐं इन गर्मी जे मौसम में आवाम तमामु घणो परेशान आहे। सभिनी खां पहिरीं इहो मसइलो हल थियणु खपे। उन खां पोइ आहे गैस जी लोड शेडिंग, जेका बि गैर ऐलानी आहे, ऐं ॻरा बिल जेके मोकिलिया वञनि था पिया। गैस वारनि सां जॾहिं बि मुलाक़ात कई आहे, मीटिंग कई आहे, उहे चवनि था उहा चोरी आहे। जेकॾहिं चोरी आहे त उहो इदारो जेको आहे उनखे कंपनी कंट्रोल करे, आम माण्हू त न कंदो। असां गैस जा बिल जमा कराईंदा आहियूं ऐं वॾो रेवेन्यू जेको आहे असांजे शहर मां गैस वारनि खे मिले थो पियो। तंहिंजे बावजूदि जेको आहे सॼो ॾींहुं गैस जो प्रेशर घटि आहे, गैस जेको आहे बंदि लॻी पई आहे। इहो वॾे में वॾो मसइलो आहे, जंहिंजे करे सॼो आवाम जेको आहे परेशान आहे। मानी टाइम ते नथी पचे पई, ॾाढियूं परेशानियुनि सां जेको आहे मुंहुं ॾियणो पए थो। माण्हू घरनि में पैसा भरे करे जेको आहे सिलेंडर इस्तेमालु कनि था, जेको 1000 खां 1500 रुपया
सिलेंडर भरिजे थो जेको 15 ॾींहंनि ताईं हले थो। इन खां अलावा 1500 2000 हर महीने जेको आहे बिल भरे गैस जो, तॾहिं बि गैस पूरी नथी मिले पई। इन्हनि मसइलनि सां गॾोगॾु शहर में हद दख़िलुनि जो बि आज़ार वधी वियो आहे ऐं शहर जे मेन रोड, बैंक रोड, सर्कुलर रोड ऐं मेन बाज़ार में गैर क़ानूनी हद दख़िलियूं नज़र अचनि थियूं। जॾहिं त शहर जे क़ब्रिस्तान तोड़े सरकारी प्लाटनि ते बाअसर धुरियुनि पारां गैर क़ानूनी अॾावतूं पिणु कयूं पियूं वञनि। ॿिए तरफ़ शहर जे तरक़ियाती कमनि लाइ तक जे MPA आबिद ख़ान भयो पारां 4 करोड़ सिंध सरकार खां मंज़ूर कराया आहिनि, जेके टाउन कमेटी जे 8 ई वार्डनि में तरक़ियाती कमनि में कतब आंदा वेंदा। असां कानपुर जे शहर में तमामु सुठो तरक़ी कमु कराए रहिया आहियूं ऐं कोशिशि रही आहे असांजी त वधि खां वधि शहर में जेके कमु करायूं। शहर में हिन वक़्त ताईं को अहिड़ो वॾो तरक़ियाती कमु न थियो आहे ऐं सफ़ाई त बिल्कुलु जेको आहे नाले मातर आहे। गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, नाले मां जेको आहे पाणी वही करे ॿाहिरि निकिरे थो पियो। तमामु घिटियूं, तमामु रस्ता जेके आहिनि उहे ख़राबु थी विया आहिनि। सफ़ाई ते काई तवजो न आहे। इन खां अॻु में जेको आहे तमामु सुठी सफ़ाई थींदी। सिर्फ़ु दावाऊं आहिनि त शहर खे असां पेरिस बणाईंदासीं, शहर खे जेको असां ठाहे छॾींदासीं, पर हिन वक़्त ताईं रिज़ल्ट कोई न आहे मिलियो। अञा बहितर मसइला वधिया आहिनि, मसइला हल न थिया आहिनि। जेकॾहिं टाउन में तव्हां वञो त तव्हांखे कोई बि नुमाइंदो चूंडियल मिलंदो ई न टाउन में, त को ग़रीब हुननि सां मसइलो मसाइल वेही करे ॿुधाए। हर कोई पंहिंजे धंधो ऐं कारोबारनि ते गुम लॻो पियो आहे। असां चवंदासीं जेकॾहिं उहे चूंडियल नुमाइंदा आहिनि त उहो ऑफिस में विहणो हुनजो फ़र्ज़ु आहे, त उहे ऑफिस में वेही करे उन मसइला आवाम जा मसइला हल कनि। पर हिते हालत इहा आहे त न कोई बजट ते थो न ॻाल्हाए चूंडियल नुमाइंदो, न कोई बजट जे लाइ चेयरमैन खे ई चवे थो त बाबा हीअ जेके न त उहे किथां था वञनि। असांजो MPA आबिद ख़ान भयो वॾे वज़ीर खां 4 करोड़ रुपया मंज़ूर कराया आहिनि, जेके असां फ़ी वार्ड जे फ़ी काउंसलर खे 50 लख बि ॾिना वेंदा। टुटल नालियुनि जा किरा जेके तव्हां ॾिठा पाण उहे बि असां उहे बि जेके ठाराया आहिनि। का जिते ज़रूरत पई वधि खां वधि उते असां कमु कयूं था। शहर में सफ़ाई जो निज़ाम बि बहितरु आहे। मां सम्झां थो तमामु बहितरीनु आहे। इहो वॾे असांजे चेयरमैन साहिब जी सख़्त खां हिदायत आहे त शहर में जेका सफ़ाई जो निज़ाम बहितर खां बहितर बणायो वञे। इहे जेके 5 ई चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके उते वेठा आहिनि, 4 ई चूंडियल नुमाइंदा, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त इन शहर जे लाइ जेके आवाम खां वोट वरिता अथऊं, जेके हमदर्दी उन टाइम वॾियूं वॾियूं असां जताइनि पिया त हे हमदर्दियूं असां खानपुर खे प्रेस कंदासीं, हे कंदासीं, उन कंदासीं। मतिलबु जेके हिन वक़्तु तव्हां पाण ॾिसो था खाना प्रेस ते छा पर हिन वक़्तु तव्हांखे हिकिड़ो ॻोठ जो खटारा मंज़र ॾींदी। असां इहा पुरज़ोर इन्हनि खां अपील था कयूं त जेके असां तव्हां वोट वरिता आहिनि, जेके तव्हां असां सां उन ते वाइदा कया हुया, हिन वक़्तु असां सां बिराए महिरबानी उहे वाइदा पूरा कयूं त असां शहर में रोडनि में असां इन शइ जो एहतिजाज कंदासीं त इहा पूरी बजट जेकी आहे शहर में ख़र्च कई वञे। शुरू में जेके बुनियादी कम आहिनि, जीअं मसइलनि सफ़ाई जो कमु आहे, उन ते असां वधि खां वधि वोट ॾियूं पिया। कुझु शहरनि में कुझु जेके कानून इहो हुयो त असांजी क्रॉस किथे बग़ल ऐं असां उहे उन जा क्रॉस ठाहे ॾिनासीं। बिल्कुलु वधि खां हाणे अॻिते कोशिशि आहे जेको नओं हाणे जंहिंजो जेको थींदो उन में असां बाज़ाब्ता जेका न कंहिं कम जी शुरूआति करे छॾींदासीं। पर उहे कम जॾहिं शुरू थियनि उन खां अॻु हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त खानपुर शहर जा वधंदड़ मसइला हल करण लाइ तक जे ॿियनि चूंडियल नुमाइंदनि ऐं टाउन कमेटी इंतिज़ामिया खे बि घुरिजे त हू खानपुर शहर खे खंडरात थियण खां बचाइण ऐं शहरुनि जा बुनियादी मसइला हल करण लाइ अॻिते अचनि।